औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इस्लामी लिहाज़ खां ॾिसिजे त जुमे खे वॾी अहमियत हासिलु आहे। जुमे जो ॾींहुं मुबारक ॾींहुं आहे, अज़ीम ॾींहुं आहे। क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो त बि जुमे जे ॾींहुं थियो ऐं क़यामत जो जेको ॾींहुं थींदो त उहो बि जुमे जे ॾींहुं थींदो। ऐं जुमे जे ॾींहुं जेको हज कयो वेंदो आहे या हज पढ़ियो वेंदो आहे जुमे जे ॾींहुं, त उनखे अकबरी हज जो लक़ब मिलियल आहे। अहिड़े लिहाज़ खां ॾिसिजे त जुमे खे वॾी अहमियत ऐं जेका अज़मत जेका अलाह तबारक व ताला बख़्शी आहे, उन जूं कई ख़ुसूसियातूं आहिनि। ऐं जुमे जे ॾींहुं निमाज़ जेका हफ़्ते हफ़्ते ते अदा कई वेंदी आहे, बाबरकत निमाज़ आहे, वाजिबु आहे। अहिड़े लिहाज़ खां जुमे जे निस्बत अव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुसि त हिकिड़ो हमराह हुजे, उनजो उठ विञाइजी वियो हलियो। हुन उठ पे ॻोरियो ऐं मथां वरी हुनजो पाणी जो वारो थी वियो हलियो। पाणी जे वारे जो टाइम थी वियो हलियो। हाणे हिकिड़ो अॻे हुनजो उठ वीचारे जो विञाइजी वियो हलियो, मथां वरी पाणी जो बि टाइम थी वियो। हाणे उहो उन परेशानी जी हालत में हुजे त उठ ॻोरियां या पाणी ते वञा। पाणी ते जेकॾहिं न वियुसि त अनाज जी कमी थी वेंदी हली, अटे जी परेशानी थींदी। ऐं उठ नथो ॻोरियां त उठ अलाए केॾांहुं हलियो वेंदो हलियो, पोइ त मिलंदो बि कोन। इन परेशानी जे हाल में वीचारो हेॾां होॾां लवणा हणंदो ऐं अॻिते वधंदो वञे। इन सोच ऐं वीचार में हुजे त हाणे आउं पाणी अदा वञे वारियां या जेको उठ ॻोरियां। पर हिकिड़े रस्ते सां अची लंघियो त पासे में हिकिड़ी मस्जिद हुजे। मस्जिद में जुमे जी अज़ान अची वई हली। हिन सोचींदे सोचींदे हिन वीचारे फ़ैसिलो इहो कयो त चई हाणे उठ ॼाणे, पाणी ॼाणे, जुमो ॼाणे, आउं त हाणे वञी निमाज़ थो पढ़ियां जुमे जी। अलाह ते तवकल रखी हुनजी जुमे जी निमाज़ अदा कई। जुमो निमाज़ पढ़ी ही दौड़ंदो पाणी जे वारे जे लाइ भॻो त ॾिसां वञी फ़सुलु। पाणी जो वारो त बाक़ी वञी रहियो आहे। हीअ उते बनी ते अचे छा त उते हिकिड़ो हमराह पाणी वारियो बीठो आहे। ख़शो फ़सुलु हिन जो भरिजी वियो, थोरो घणो रहिजी वियो, हुन में पाणी हले पियो। ऐं उहो हमराह जेको त उठ जी मार झलियो, उठ झलियो बीठो आहे। न हिन जी ॼाण सुञाण वारो हिन ॾिठो त पुछा कई, अदा तूं केरु आहीं, मुंहिंजो पाणी पियो वारी ऐं जेको उठ बि मुंहिंजो जेको आहे तूं झलियो बीठो आहीं। चई आउं जुमो निमाज़ आहियां। तो अलाह ते तवकल रखी वञी निमाज़ पढ़ी ऐं मूं तुंहिंजो जेको आहे सॼो कमु करे छॾियो। दोस्तो, अहिड़े नमूने सां तवकल रखियो या पंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे सो बाक़ाइदे अदायगी करे थो त अलाह तबारक ताला बि जेको आहे सो पंहिंजी नेमतनि खां उनखे नवाज़े थो ऐं बेशुमार जेके आहिनि नेमतूं उनखे अता फ़रमाए थो ऐं उन जी जेका हाजत आहे, ज़रूरत आहे, उहा बि बाआसानी जेका आहे सा पूरी करे थो। हीअ नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे। इंसानु जेको आहे परहेज़गारी छॾे वियो हलियो आहे। उहे इंसानी जेके तिर्ज़े अमल आहे, इंसानियत जा जेके गुण आहिनि, वसूफ़ूं आहिनि, उहे छॾे फिटो करे हिकिड़े शैतानी अमल में अची वियो आहे। उनजे करे उहे रहमतूं ऐं जेका अलाह जी
मदद जेका आहे सा उहा उन्हनि ते नाज़ुल कोन थी थिए। दोस्तो, इहा जुमे जी अहमियत ऐं जुमे जी ख़ुशूसियत आहे। अलाह कंदा ख़ुशि हूंदा ऐं बाक़ाइदगी सां जेका आहे सा जुमो निमाज़ अदा करियो। इहा ई जेका आहे सा अॻियां हलण वारी आहे ऐं हिन जान में बि जेको आहे सो पाण खे जेके मुश्किलातूं आहिनि उन्हनि खां दूरि फ़रमाईंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तो।